ये सब कुछ वापस करो। ठीक थियो साईं। जी साईं। सो अलहमदुल्ला असांजो सिलसिलो आहे सूरह आल इमरान जो। अॼु पढ़ंदासीं इंशाल्लाह 144 खां वठी 148 सूरतूं। को बि सवाल हुजे तव्हां आख़िर में पुछी सघो था। महिरबानी। जज़ाकल्ला ख़ैर साईं। ओवर टू यू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। महिरबानी साईं। जज़ाकल्लाह फिद दुनिया वल आखिरह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरह तहा 20 नंबर जी हिदायत आहे। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सदरी अमरी लिसानी क़ौली, इहो असां सिखी आया आहियूं त मुंहिंजे लाइ। ॿियो हिन में हिकिड़ी हीअ आहिनि आयतूं 25, 26, 27, 28 ऐं इन में 114 नंबर आयत आहे रब्बि ज़िदनी इल्मा। असां चवंदा आहियूं आमीन, छो जो अलाह सी हिन में मतिलबु आहे त वधाए मूंखे इल्म में। नी माना मूंखे ऐं ज़िद माना वधाए। ज़िद ज़्यादा न चइबो आहे जीअं ज़्यादा। रब माना ए रब मुंहिंजा हे पाण वधाए मूंखे इल्म में। ठीकु थियो। त हाणे इनखे इहो छो जो दुआ आहे, इन करे काफ़ी तव्हां जेको कोई इज्तिमा हुजे ॿी का ॻाल्हि हुजे किथे महफ़िल हुजे काई, त तव्हां दुआ ॿुधंदव। काफ़ी चवंदा आहिनि या जुमे मुबारक में बि चवंदा आहिनि ख़ुतबे में, रब ज़िदना इल्मन अजमाइन। अजमैन माना सभई, न माना असांखे, माना असांजो। रब ज़िदनी माना हे रब वधाए असांखे इल्म में। छो जो दुआ आहे त हिनखे असां चई छॾींदा आहिनि, पर इहो यादि रखणु खपे त हीअ क़ुर में न आहे ज़िदना। क़ुर में आहे ज़िदनी। हीअ आयत नंबर लिखी पई आहे हिते, ऐं हीअ क़ुर में न आहे न। पर दुआ जे करे जमा चवंदा आहिनि त करे सघिजे थो पियो। अलाह अलाह आलम। जीअं नीम साहब चयो त असां पढ़ंदासीं अॼु इंशा अल्लाह ताला आयत 144 खां 148 ते। इन में जो मेन टॉपिक आहे मौत जी ॻाल्हि थी हले पई। ॾिसूं त छा आयल आहे। उन खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि ईंदी दुनिया जी चङाई या आख़िरत जी चङाई या ॿिन्ही जी चङाई। उहो बि दिन ॾिसंदासीं इंशा अल्लाह ताला। हलूं था पिया असांजो सूर इहे आयतूं मुकमिल कंदासीं त असांजो रुकू नंबर 16 मुकमिल थींदो इंशा अल्लाह ताला। ऐं इहो कहिड़ो सीपारो कहिड़ो थो हले पंहिंजो? लन का नालू, चौथो नंबर जुज़। हीअ आहिनि पहिरीं पहिरीं आयत असांजी थींदी 144। इहा हितां शुरू थींदी पई। तव्हां ॿुधंदा हूंदव काफ़ी इंशा अल्लाह ताला। अॼु इंशा अल्लाह ताला पहिरीं तिलावत थींदी, पोइ हिनखे सम्झूं था पिया। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। أعوذ بالله من الشيطان الرجيم. وما محمد إلا رسول قد خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وسيجزي الله الشاكرين. صدق الله العظيم. माशाल्लाह जज़ाकल्लाह फ़ी दुनिया वल आख़िरह। साईं तव्हां अली शाह साहब मसाला एॾी बहितरीनु तिलावत कई। मां थोरो हिकिड़ो अटेंशन ॼाणाईंदुसि सभिनी मेंबरनि खे, पोइ तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त हिकिड़ो दफ़ो ॿीहर हिनखे काईंदी पढ़ंदव। उहो छो जो हाणे ही जेके अखर आहिनि न, व मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला रसूल कद ख़लत मिन क़ब्ल रसुल, ही लफ़्ज़ तक़रीबन तव्हां फलन ही शइ अन शाकिरीन, इहे सभु तव्हां यकीनन जेके क़ुर पढ़ंदा रहंदा आहिनि न, उन्हनि जे लाइ नवां अखर न आहिनि। तजवीद जे लिहाज़ खां हिन में हिकिड़ो लफ़्ज़ आयल आहे, उहो क़ुर में फ़क़ति ॿिनि जायुनि ते आयल आहे। वल्लाह आलम तां टियों हुजे, पर घणे क़दुरु ॿिनि ते आहे। उहो हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे। उहो साईं जीअं पढ़ियो न ही, हिनखे तव्हां नोट कजो त साईं कीअं थो पढ़े। साईं थोरो हिनखे ही ॿ लफ़्ज़ टेड़े पढ़ंदव हेसि ताईं, हितां खां वठी हेसि ताईं, हिनखे थोरो नोट कजो त ही साईं ॾिसो कीअं थो पढ़े थोरो प्लीज़। أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم. माशा अल्लाह। हाणे हीउ जेको आहे न, हिनखे लफ़्ज़ खे ख़ासि तौर सां ॾिसंदासीं वरी हिनखे। जीअं पढ़ियो, जीअं साईं पढ़ियो हिन फ इम्मा मीम ते शद ई त नून साकिन थी वियो। ऐं हिनखे बि साईं अफ़ा न पढ़ियो। इहो नोट कयो तव्हां?
साईं ईअं कोन पढ़ियो अफा इम, साईं चयो अफ इम। इहा घणा माण्हू ग़लती कंदा आहिनि। इनशा ताला अॼु खां पोइ जेके हिते वेठा आहिनि या जेके वीडियो ॿुधंदा, इनशा ताला इहा ग़लती न थींदी। साईं तिलावत करे तव्हांखे क्लियरली ॿुधाए छॾियो त इहो कीअं पढ़णु खपे। हीअ जेका 144 नंबर आयत आहे, इन जो नुज़ूल जेको आहे न, इहो आहे उहद, जंग उहद जे पस मंज़र में। असां हिकु ॿ आयतुनि में बि ॾिसी आया आहियूं त जंग उहद में जेको वाक़ियो थियो न, उन्हनि मुस्लमाननि ते वॾो सख़्तु असरु छॾियो तमामु। इन खां वधीक कहिड़ी ॻाल्हि हूंदी जो फतह जे बजाए तक़रीबन सम्झो शिकस्त थी। ॾिसो इहो वॾी आज़माइश हुई। फतह बि आज़माइश आहे, शिकस्त बि आज़माइश आहे। तॾहिं त अलाह पाक चयो जेको असां आयतूं गुज़िरियल हफ़्ते में पढ़ी आयासीं, उन में अलाह ताला पाक चयो त तव्हांखे जेकॾहिं को नुक़सानु पुॻो आहे त भला ॿिए हुननि खे बि त नुक़सानु पुॻो हुयो न। पोइ अलाह पाक फरमायो त इहो जेको आहे न, हीअ जेके आहिनि अल-यौम नुदाविलु आहे, माना जेके आहिनि इहे ॾींहं असां फेराईंदा रहंदा आहियूं, कॾहिं कंहिं ते कंहिंजी फतह, कॾहिं कंहिंजी शिकस्त आहे। माना इहो अलाह जे हथ में आहे। त बहरहाल ही आयत बि जंग उहद जे पस मंज़र में आहे। ॻाल्हि इहा आहे त जंग उहद जे पस मंज़र में त ॿियूं बि काफ़ी आयतूं आहिनि न, पर हीअ ख़ासि तौर ते मशहूरु थी आहे। तव्हांखे ख़बर आहे इहो छो मशहूरु थी तमामु? इहो घणो, इहो इन करे थी, इन करे इन ते घणो माण्हू ज़िक्र बि कंदा आहिनि, पढ़ंदा बि आहिनि। छो जो जॾहिं ही जेका आयत हुई न, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु पढ़ी आयत ही, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दुनिया मां तशरीफ़ फरमा थिया ॿी दुनिया ॾे, ठीकु। त इहा हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत, हिकिड़ो जेको ईमान जो हिसो आहे त पंहिंजी जान खां बि मथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत हुजे। हिन जो किसो तव्हां पाण ॿुधो हूंदो उमर साईं जन जो। त बहरहाल उमर साईं जन केतिरो त वञनि पिया नबी साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु, त उन खां पुछियो वियो त तव्हांजे ईमान जे बारे में कहिड़ो ख़्यालु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ चऊं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे दुनिया जे सवाइ पाण खां ॿी दुनिया जी हर शइ खां मूंखे तव्हां सां मोहबत आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नफ़्स आहे, इंसान खे पहिरीं पाण सां मोहबत हूंदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था हदीस मुबारक, हींअर मूंखे ज़हन में इहो कोन हो, पहिरीं मां इहो पंहिंजे सबक़ में हुयो बि कोन, पर ॻाल्हि आई आहे त मां ॿुधाई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजो मफ़हूम इहो आहे, अञा ईमान में कमज़ोरी आहे। पाण फरमायो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे जेकॾहिं इहा कमज़ोरी आहे त मूंखे अॼु खां पोइ हर शइ खां मथे तव्हां सां मोहबत आहे। मुंहिंजे लाइ तव्हांजी ज़ात हर शइ खां मथे आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो कमु ईमान मुकमिल आहे। त जॾहिं ईमान जो हिसो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहबत, अतात त आहे ई आहे न, इतिबा त करणो ई करणो आहे, पर मोहबत बि जेको आहे शर्त आहे। त ॻाल्हि इहा आहे त असाबनि सॻोरनि सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ई वाक़ई मोहबत हूंदी हुई। अंदाज़ो लॻाइजे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह खे प्यारा था थियनि, हिन दुनिया मां वञण थो थिए, इहा ख़बर केॾी ॾुखी हुई बर्दाश्त करणु। केतिरा असाब सॻोर हूंदा, चवंदा त असांखे महफ़िल में उथण दिलि न चवंदी आहे, सदाईं चवंदा आहियूं वेठा हुजूं महफ़िल में। इहो जॾहिं वाक़ियो थियो त हर कंहिंजी पंहिंजी टॉलरेंस आहे न। हज़रत उमर साईं जन इहा ॻाल्हि ॿुधी त हज़रत उमर साईं जन जो हूअं ई कावड़ में घणा हूंदा हुया, त उन्हनि खे त बर्दाश्त, मोहबत बि तमामु घणी, त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी आहे। त हुननि चयो त हाणे जेकॾहिं कंहिं पंहिंजे लफ़्ज़ मां इहो बात मां इहो लफ़्ज़ कढियो आहे न, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वफ़ात फरमाए विया आहिनि, त मां हुनजो सर क़लम करे छॾींदुसि। एॾी कावड़। ऐं हू पोइ उनखे थधो करण लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जन ही आयत पढ़ी आहे। अल्लाहु अकबर। इन आयत में छा आहे? आयत आहे वमा मुहम्मदुन इल्ला रसूल। हिनखे थोरो टुकड़नि करे में पढ़ंदासीं। हीअ ॾिसो डॉट डॉट लिखियल आहे न, सोचा ते लही पई। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो पैगंबर आहे, बेशक उन खां अॻु केतिरा पैगंबर गुज़री विया। क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसुल। हिते तव्हां रसूल लिखियो पियो आहे, हिते रुसुल लिखियो पियो अथव। इनखे पोइ ॾिसूं था। पहिरियों मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि करणु चाहियां थो पियो। हीउ जेको मां तर्जुमो पढ़ियो आहे न, इहो तर्जुमो जितां मूं कढियो आहे,
उहो ई आहे burgadi.com। त हिते ई मां सभु तर्जुमा कंदो आहियां। पोइ इनखे ज़रूरत पवंदी आहे त थोरो मां पंहिंजे हिसाब सां मॉडिफाई कंदो आहियां, छो जो किन जायुनि ते पर्टिकुलर तर्जुमो कोन्हे को, किन जायुनि ते के शयूं ग़लति बि आहिनि ऐं किन शयुनि खे समरी करे पेश कयो वियो आहे। त ही समरी में जेकॾहिं चऊं त बिल्कुलु ठीकु आहे, पर लफ़्ज़ी तर्जुमनि में ही सही न आहे। छो जो तव्हां ॾिसो ही मां माना छा आहे, मां माना न, माना न आहे, उहो हिते किथे आहे? किथे ई कोन्हे को। ऐं जॾहिं इल्ला आहे माना सवाइ रसूल जे, उहो सवाइ बि कोन्हे को। पर ॻाल्हि इहा आहे त असल तर्जुमो हे ई आहे, मक़सदु इहो ई थींदो। ऐं न आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ अल्लाह रसूल जे, ऐं न आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ रसूल जे। ऐं हीउ चए थो छा, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगम्बर ई आहे। इहा ॻाल्हि त सही आहे, पर जेकॾहिं ईअं ई लिखिणो आहे त अल्लाह पाक चया मोहम्मद रसूल, पोइ मां ऐं इलाह अचण जी ज़रूरत कहिड़ी क़ुर पाक में? ही तर्जुमो करिणो आहे त इन में मां ऐं इलाह त कोन्हे का। पोइ अलाह पाक त रखी आहे न मां ऐं इलाह, इन जो को सबबु हूंदो न, या असां पंहिंजे तरफ़ां कढी छॾियूं? ईअं नथो थी सघे। ॻाल्हि इहा आहे त इनखे सम्झिबो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त जेकॾहिं हिन में ई शइ कोन आई आहे, पर हिन तर्जुमे में जेको हीउ तव्हां ॾिसो था न, अॻिते जॾहिं इहा आयत हलंदी त मां पूरी आयत हिते कोन्हे का साम्हूं, पर मां पूरी आयत जो तर्जुमो थो पढ़ां। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगम्बर आहे, या ईअं चइजे नाहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ पैगम्बर जे। ठीकु आहे। ऐं अल्लाह जो पैगाम, अल्लाह हिते ब्रैकेट में लिखियो अथव, नाहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ पैगम्बर जे, क़द ख़लत मिन क़ब्ल रुसुल, इन बेशक हक़ीक़त में दर हक़ीक़त उन खां अॻु केतिरा पैगम्बर गुज़री चुका आहिनि। पोइ जेकॾहिं उहो मरी वञे, लफ़्ज़ इहो आहे, ॾिसो मात, असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरा में चवंदा आहियूं पर्दो मटाए विया, अल्लाह खे प्यारा थी विया, ही दुनिया छॾे विया, है न। पर लफ़्ज़ी तर्जुमो आहे जेकॾहिं उहो वफ़ात पाए वञे, मरी वञे, या क़तल थिए, लफ़्ज़ी तर्जुमो आहे लफ़्ज़ी, या क़तल थिए माना कंहिं ॿिए जे हथां, पंहिंजी हिकिड़ो हूंदो आहे न तबई मौत, पर कंहिं ॿिए जे हथां को जंग में कॾहिं बि, त हिते यादि कजो मां क़तल छो थो चवां, ॾिसजो नोट कजो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे इनशा अल्लाह ताला, ॾाढी अहम ॻाल्हि आहे उहा। त अवी पंहिंजे खुड़ियुनि भर ते फिरंदव छा? उहो अलाह सां पुछे थो पियो। भला जेकॾहिं पैगम्बर अलाह जो आयो, माना तबलीग पई, जेकॾहिं हुनजो वक़्तु पूरो थियो, उहो अलाह खे प्यारो थिए थो पियो, ठीकु आहे, या किथे जंग में क़तल थिए थो पियो, छो जो जंग उहद में छा थियो हुयो? अफ़वाह थिया हुया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पथर लॻा, ॾंदनि ते शहीद थिया हुया, छो जो हुनजो ख़ुदि जेको मथे जो पियो हूंदो आहे न, हुनखे पथर लॻो त उहो हेठि प्रेस थी वियो, त हुनजो हणी जेका आई उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾंद हेठों लॻी, त ॾह माण्हू चवनि था ॿ शहीद थिया, मूंखे त वल्लाह आलम आहे हिन ते बि पक कोन्हे का, किताब जेको लिखंदा अञा ॾिसणो पवंदो वधीक। किन उफ़ा इहो उथारियो, बल्कि अबी सुफ़ियान इहो उफ़ा उथारियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां नौज़ बिल्लाह माना क़तल करे छॾियोसीं, ऐं हू थी विया, क़तल थी चुका आहिनि। त उन ते जॾहिं इहो ॻाल्हि जेको हली, जेकॾहिं जंग में उहद में मोमिननि ॿुधी, त तव्हां सम्झो था त हिकु त सिपह सालार कंहिंजो जेकॾहिं हूअं ई ख़बर पइजी वई त बाबा सिपह सालार गुज़ारे वियो, मरी वियो, शहीद थी वियो, या कंहिंखे थी वियो, त हूअं ई फ़ौज जा जेके आहिनि ताक़त ढरी थी वेंदी आहे। सिपह सालार हलियो त हाणे असांखे केरु लीड कंदो, माना पोइ फ़ौज हाराइण शुरू थी वेंदी आहे। हिते सिपह सालार जी ॻाल्हि फ़क़ति न ई लीड कनि पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर अल्लाह जा नबी आहे, ऐं नबी हिकु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नबी सगोरा हुया। माण्हुनि जो छड़ो इशारे जी देरि हूंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे, उहो ॻाल्हि भॼी कंपी अवलीन करण जी अफ़सावन सगोरनि खे हूंदी हुई। उनजे लाइ जो ख़बर पइजी वञे जंग में, त तव्हां सम्झो था त माण्हुनि जे केतिरा हौसला घटि पस्त थी विया हूंदा, ऐं मायूसी छाइजी वई हूंदी यकीननि पूरी जी पूरी। ऐं शिकस्त त थी, पर अलाह पाक फरमाए थो त फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं माना इहो त नक्शो हुयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे तव्हां सां गॾु वेठा आहिनि, जॾहिं सूरत लथी आई आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुननि जा गॾु हुया, त अलाह पाक फरमाए थो त उहा सूरत हाल, त उहो त पैगम्बर आहे, हुन खां अॻु बि कहिड़ा त पैगम्बर गुज़रिया, जेकॾहिं उहो मरी वञे या क़तल थी वञे, अलाह असांजी ज़ुबान सम्झाणी जे करे लफ़्ज़ कढिया आहिनि, अलाह से असां जेके
कंहिं बि बेअदबी खां ग़लति ॻाल्हि खां बचाए पियो क़ुर शरीफ़ जा लफ़्ज़ था असां सम्झण जी कोशिशि कयूं इनशा ताला। त पोइ छा था पंहिंजे खुड़ियुनि भर भॼंदव, खुड़ियुनि भर थींदो आहे माण्हू, तकिड़ो माण्हू वापसि करे रिटर्न वठी भॼी वञे। इहो लफ़्ज़ आहे सिंधी में इस्तेमालु कंदा आहियूं। पोइ अलाह पाक ते चए त ऐं जेको पंहिंजे खुड़ियुनि भर ते फिरंदो सो अलाह खे कुझु नुक़सानु कोन लाहींदो, अलाह खे कोई नुक़सानु कोन थींदो। ऐं अलाह शाकिरनि मञीदड़नि सां खे माना सुतती सवाबु ॾींदो, जेके शुक्र हुजनि उनजे बावजूद बि। कमाल सोचे तलीमत कहिड़ी आहे। हाणे अचूं था आयत खे सम्झण लाइ त भई मां बि कोन्हे इलाह बि कोन्हे, अचो हिनखे ॾिसूं। इनखे तर्जुमो कयूं था मां ऐं इलाह सां। ठीकु, ही काथे आहिनि, ही हिन में कोन्हे। ॾिसो मां ऐं इलाह, इलाह मां माना न आहे, इलाह माना मगर, इहे हिन में शामिल न आहिनि। अॻिते हलूं था पिया। ही अहम लफ़्ज़ आहे जेको हिन तर्जुमो कयो न क़तल थिए, इहो बहितरीनु आहे। जॾहिं आयत ते अचूं था पिया लफ़्ज़नि ते त मां अहम ॻाल्हि कंदुसि, तव्हांखे ॿुधायां थो उहा ॻाल्हि कहिड़ी आहे। ऐं ना आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मगर हिकु पैगम्बर ओ रसूल, तहक़ीक़ गुज़रिया उन खां बि केतिरा पैगम्बर। रसूल लिखियो पियो अथव, ॾिसो था, रसूल माना हिकु पैगम्बर, रसुल पैगम्बर इहो जमा आहे। ठीकु, रसूल हिन चइबो आहे रसूलुनि, असां ईअं चऊं सघूं था पिया। ठीकु आहे, रसूल रसूलुनि, रसूलुनि माना इस्म आहे, इहो नालो आहे के माना कंहिं रसूल जो नालो न आहे, पर रसूल जेको हूंदो आहे माना इहो इस्म आहे न, इहो को फेल त न आहे, हिन में को कमु त कोन थो नज़र अचे न, हर्फ़ बि न आहे, इहो इस्म आहे माना कंहिं शइ जो नालो आहे। रसूल जेको नबी अलाह जो पैगाम पुॼाए उहो रसूल आहे न, इन करे रसूल इस्म आहे इहो। त हुनजो जमा बि इस्म आहे, रसूल, रसूल। ठीकु थियो। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि, असां चवंदा आहियूं वाहिद आहे, वाहिद चवणु माना हिकु। हक़ीक़त में अरबी में जेको आहे इनखे चइबो मुफ़रत, छो जो अंग्रेज़ी में असां चवंदासीं त वन न चवंदा आहियूं, ही वन आहे, हे प्लूरल आहे, ईअं चवंदा आहियूं असां। ईअं चवंदासीं हिकु आहे, हे प्लूरल आहे, ईअं न चवंदासीं। असां चवंदासीं सिंगुलर आहे। सिंगुलर खे अरबी में चइबो आहे मुफ़रत, ऐं प्लूरल खे चइबो आहे जमा, माना प्लूरल, प्लूरल आहे उसूल जो। हे मुफ़रत आहे, हे जमअन आहे, ऐं हीअ सिंगुलर आहे, हीअ प्लूरल आहे। इनखे ईअं सम्झणु खपे, आहिनि ॿई इस्म। त हाणे इनशाला ॿई ॻाल्हियूं कवर थी वियूं। रसूल, रसूल बि, रसूल बि, मां बि, इलाह बि, इहे में अची विया तर्जुमे में। ठीकु, अॻिते हली थी पई आहे त इहा साॻी अफ़ इमात। हाणे छा आहे, माना छा, हाणे अलाह पाक सुवाल थो करे। छा, फ माना पोइ, इन माना जेकॾहिं, छा पोइ जेकॾहिं उहो माना नबी सगोरो, मात माना फोत थी वञे, औ माना या कुतिल या क़तल कयो वञे, थी न वेंदो आहे माण्हू, क़तल कयो वेंदो आहे। हिते, हिते इहा कुतिल माना क़तल कयो वञे, जेको तर्जुमो थियल आहे इहो सही तर्जुमो थियल आहे। छो जो घणनि वरी मोहबत में लिखियो आहे जेकॾहिं शहीद कयो वञे। हिते हिकिड़ी ॻाल्हि इंपॉर्टेंट आहे जेका मुंहिंजी सम्झ मुताबिक़ आहे। मां जेकॾहिं ग़लति आहे त अलाह पाक मूंखे सम्झ ॾे ऐं हिदायत नसीब करे त मां सही सम्झी सघूं। उहो इहो आहे त नबीअ सगोरनि जो दर्जो नबी हुजणु शहादत खां मथे आहे। जेकॾहिं शहीदी जेकॾहिं अलाह पाक खे मंज़ूर हुजे हा, छो ईअं न लिखे आहे ऐं मात ऐं यशदार शहीद, जेको बि लिखियो शहीद थी वञे त शहीद जो लफ़्ज़ बि त आहे न, अलाह पाक लफ़्ज़ उहो कोन हूंदो आहे। ॿी ॻाल्हि इंपॉर्टेंट कहिड़ी आहे सम्झण जी, छो इहा ॻाल्हि आहे, उहो इहो आहे त ॾिसो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जिन खे अलाह पाक बहितरीन ख़लक़त वारो करे पैदा कयो, नबियुनि जो इमाम करे पैदा कयो, आख़िरी नबी रहमतुल आलमीन चई लक़बनि सां क़ुर पाक में नवाज़ियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हुन सां गॾु जेको असहाब सगोर आहे, हुननि जो केॾो दर्जो आहे। असहाब सगोर जो, असहाब जो दर्जो हुजणु बज़ात ख़ुदि हिकिड़ी वॾी माना स्टेटस आहे न। ऐं उन स्टेटस में बि असहाब सगोरा दुआ घुरंदा त जेकॾहिं असांखे शहादत मिले जंग में, उन्हनि खे कॾहिं मना कोन कयो त तव्हां शहादत छला था घुरो, तव्हां त मुंहिंजो असाब हो, जंहिंखे मुंहिंजो असाबी दर्जो मिलियो त उहो शहीद खां मथे आहे। न, शहादत जो दर्जो आहे।
पर नबी सॻोरे जे लाइ नबी सॻो जेकॾहिं नबी सॻोरे जो बि दर्जो शहीद थी वञे माना ॿियनि जे बराबरि अची वियो न। नोट कजो इहा ॻाल्हि प्लीज़, मुंहिंजो लॉजिक इहो आहे वल्लाह आलम। माना शहीद जेको आहे उहो त उन दर्जे में कम अज़ कम उन बराबरि थी वञे न, जॾहिं त नबी जो दर्जो उमत जे बराबरि न आहे। इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जेका अलाह पाक हिते लफ़्ज़ आंदा आहिनि उहो इहो ई बहितरीनु आहे त छा पोइ जेकॾहिं, छो जो नेचर जी ॻाल्हि आहे न, अलाह पाक नबीअनि खे न मोकिलिया, उन ई माण्हुनि मां मोकिलिया जेके जिन ते नबी करे मोकिली उन जी क़ौम मां मोकिलिया विया न। त अलाह पाक लफ़्ज़ इहे कनि इस्तेमालु, छा पोइ जेकॾहिं उहो फौत थी वञे या क़तल कयो वञे त पोइ त फिरंदो तव्हीं। नोट कजो हाणे ॻाल्हि, इहा ॻाल्हि क्लियर थी वई, अफ एन जी बि थी वई ऐं कुतल वारी ॻाल्हि बि थी वई। कल तुम माना तव्हीं, यानी उहा जेकॾहिं ॻाल्हि थी वञे त पोइ छा फिरंदव तव्हीं पंहिंजिन खुड़ियुनि भर, या चइबो आहे पंहिंजिन खुड़ियुनि ते, ईअं चई सघियो त पंहिंजिन खुड़ियुनि भर, ईअं बि चइबो आहे सिंधी में। ऐं का बि ॾिसो खुड़ियुनि तव्हांजिन, उहे कुम माना तव्हां, पंहिंजिन, कीअं चई सघिजे थो पंहिंजिन। पोइ अलाह पाक हिते थो चए त वमन, मन माना जेको, मन माना जेको, यन कलिब फिरंदो, अला अकिबहि पंहिंजिन ॿिन्ही खुड़ियुनि ते, अकिबह थींदो हिकु खुड़ी ते न या खुड़ियुनि ते न, पंहिंजियूं जेकॾहिं ईंदियूं त पंहिंजी त ॿ खुड़ियूं थींदियूं न वधि में वधि, त हीअ ॿ खुड़ियुनि जी ॻाल्हि आहे, ड्यूअल जी ॻाल्हि आहे, ड्यूअल। अकिबहि माना पंहिंजिन ते, पंहिंजी ॿिनि खुड़ियुनि भर जेकॾहिं पोइ फिरंदो, फलई यदुरल्लाह शया, त हरगिज़ न, लन माना हरगिज़ न, फलन माना पोइ हरगिज़ न, या त हरगिज़ न उहो दरर थींदो न, सिंधी में चवंदा दरर माना नुक़सानु, हा मुज़िर सिहत चवंदा आहियूं, सिहत लाइ मुज़िर आहे, नुक़सानकार आहे, उहो यदुर आहे इहो, उहो न पहुचाईंदो नुक़सानु अलाह खे कंहिं बि क़िस्म जो। शयुनि माना का बि, हिकिड़ी शइ थींदी आहे न, का बि शइ खणी अचो, माना छा, का बि कहिड़े बि क़िस्म जो नुक़सानु न पुॼाए सघंदो। हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो, हीअ आयो आहे, हीअ अलाह ज़िक्र कहिड़ो थो करे, जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस खे फौतीदगी थी वञे, या उहे मारिया वञनि जंग में, या कुतल जेको चयो आहे क़तल कया वञनि, अलाह पाक जी ज़ुबान खे अदब नसीब करे, त पोइ अलाह पाक चए थो त छा तव्हां फिरंदव तव्हीं, अलाह लफ़्ज़ ॾिसजो थोरा, फिरंदव तव्हीं पंहिंजनि खुड़नि ते। हाणे इहा थी कंडीशन, पर अलाह पाक जेको इम्प्लीमेंटेशन थो करे उन में ॻाल्हि अकेले जी थिए, कीअं वमयन कलिब, ॾिसो माना, ऐं जेको फिरंदो, नोट कजो, हीअ जेको खुड़ियुनि जी ॻाल्हि इहा आई, ख़ैर कलिब, ओ यन कलिबून न आहे, कलिबून हुजे हा त वरी सभिनी लाइ हुजे हा, पोइ जेके फिरंदा, उहो पोइ ईअं तर्जुमो हुजे हा, जेके फिरंदा, पर अलाह पाक चए थो न, पोइ जेको फिरियो, कंडीशन सभिनी ते लागू आहे, पोइ जेको वाकई फिरियो, अलाह अकबह पंहिंजे ॿिनि खुड़ियुनि भर, भलई पोइ हरगिज़ न, यदुरल्लाह शया, वरी हिते ॾिसो यदुरून न आयो, यदुरून न आयो मतिलबु छा थियो, हिन में बि प्लूरल जो वाव आहे ई कोन, माना जमो त न आहे, इन करे यदुरल्लाह, पोइ माना न पुॼाईंदो नुक़सानु, केरु, उहो न पहुचाईंदो, त उहो त हरगिज़ न उहो पुॼाईंदो हिकिड़े ॼणे लाइ नुक़सानु, अलाह खे कोई बि। हीअ ॻाल्हि उमेद त सम्झ में आई हूंदी इनशा। माना छा थी हिनजी, माना इहा थी त हर माण्हू पंहिंजे अमल जो ज़िम्मेवार आहे, हीअ ॻाल्हि सभिनी सां आहे। छा पोइ जेकॾहिं नबी करण सां फौती या जेका ॻाल्हि ज़िक्र आयो, त पोइ फिरंदव तव्हीं पंहिंजी खुड़ियुनि ते, पोइ सॼी उमत लाइ आहे जेका हुन ज़माने में खणी मौजूदु हुई, फॉर एग्ज़ाम्पल, पोइ छा तव्हां फिरी वेंदा हुन ॻाल्हि तो, इस्लाम तां फिरी वेंदा, या तव्हां मायूस थी वेंदा, त अलाह पाक फरमाए थो पोइ जेकॾहिं कोई ईअं कंदो, हाणे इंडिविजुअल ॻाल्हि आहे, त अलाह खे कोई नुक़सानु कोन्हे। हीउ जेको आहे न अफ एन मूं चयो, जीअं लिखियो पियो आहे, इहो अथव रस्म इंडो पाक, फारसी रस्म जेका चइबो आहे इनखे न, इन में इहो लिखियलु आहे, ईअं लिखिबो आहे। इहो असां जेके मुसहफ़ जेके हिंद जा हूंदा आहिनि न, इहे इंडिया पाकिस्तान जा, उन में हीउ लफ़्ज़ ईअं लिखियो पियो हूंदो आहे। इनखे जॾहिं तिलावत कबी आहे न, असां जेका तिलावत कंदा आहियूं उनखे चवंदा आहियूं तिलावत हफ़्स जेको आहे, ॿियो हिकिड़ी हूंदी आहे आसिम, उन्हनि में ईअं ई तिलावत कबो आहे, लिखियलु हूंदो आहे, तिलावत ईअं थींदी आहे, अफ इन। हिकिड़ा ॿिया मुसहफ़ थींदा आहिनि, कहिड़ो ख़ासि तौर ते
जेको जेको हुन में चवंदा आहियूं असां रस्म उस्मानी में, उहो चवंदा मुसफ़ एल मदीना, मुसफ़ मदीना या मदीनत नबविया, मुसफ़ मदनी जेके चवंदा आहियूं फॉर एग्ज़ाम्पल, मदनी मुसफ़, उन में ईअं लिखियलु न हूंदो आहे। उन में हुननि छा कयो आहे, चवंदा त हीअ त अलिफ त हूअं ई साकिन थी वेंदो, हिन ज़ेर जेका अचे उहा हिन ते त आई आहे, ऐं पोइ सुकून जेको आहे न, हीअ या ॾेई करे हुन ते सुकून ॾींदा आहिनि। बहरहाल इहा हिननि जी लिखणी आहे। पढ़िबो वरी बि ईअं अफ इन, या खे सुकून अची न पढ़बी आहे, पर छो था ॾियनि, इहो रस्म उस्मानी आहे, लिखण जो इहो तरीक़ो। इन जी तलावत बि हफ़्से तरीक़े सां थींदी आहे वासिम सां, तलावत में हिन जो को फ़र्क़ु कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा, थोरो आकाब ते अचूं था पिया। खुड़ियुनि जी ॻाल्हि कईसीं। खुड़ी किथे हूंदी आहे? खुड़ी हूंदी आहे पेर में। पेर खे छा चइबो आहे? कदमुन। नोट कजो, कदमुन। कदमुन माना पेर। पेर चवंदासीं न त थींदो अक़दाम या कुझु अहिड़े नमूने सां, ठीकु आहे, पर ही कदमुन माना पेर, हिकिड़ो पेर चइजे, बल्कि ईअं हिकु पेर। अक़ब माना चइबो हुनखे खुड़ी, अक़बुन, इहा हिकिड़ी खुड़ी आहे। हिन जो जेकॾहिं जमाउ कबो उहो थींदो आकाबुन, माना खुड़ियूं, पर खुड़ियूं घणियूं? ॿिनि खां मथे। ॿिनि खे आकाब न चइबो, छो जो अरबी में हिकिड़ी जे लाइ थींदो, फॉर एग्ज़ाम्पल अक़बुन हिकिड़ी खुड़ी, अकाबुन खुड़ियूं, ॿ खुड़ियूं हूंदी त थींदो हुनजो वरी ड्यूअल जो लफ़्ज़ अलॻि थींदो, जीअं अकबै आयो आहे, ठीकु आहे, अकबै लिखिया न ॿिनि खुड़ियुनि ते। त हीअ थियो खुड़ी। खुड़ी खां पोइ हीअ आयो अथव आकाब, माना खुड़ियूं, लफ़्ज़ आयो आहे आकाब कुम, खुड़ियूं तव्हां जूं, या लफ़्ज़ में थोरी सी जॻह पंहिंजियुनि खुड़ियुनि ते। खुड़ियूं तव्हां जूं थी न, पंहिंजियुनि खुड़ियुनि ते चइबो आहे। पोइ अकबै, पंहिंजे ॿिन्ही खुड़ियुनि ते। हीउ ड्यूअल जो आहे, ठीकु थियो। हुन खां अॻिते हलंदासीं। हाणे हीअ जेकॾहिं थोरो ईअं नॉलेज लाइ, हाणे हीअ आङिरी वन, असाबे उल कदम में, हिकिड़ो सेकंड से थोरो रिज्यूम कयूं था पिया, सॉरी। असा बि माना इहो बि असां सूरह बकर में पढ़ी आयासीं न, जेका काफ़र असा फी आज़ान हिम सवा सवा हज़ार अल मौत, जेको आहे माना जेके आङुरियूं विझंदा आहिनि पंहिंजे कननि में मौत जे ख़ौफ़ खां, ठीकु आहे। असा बि माना इहे वरी जमा आहे। असा बि उल कदम में चइबो हिनखे, माना पेर जूं आङुरियूं, असा बि उल कदम में। ही गद में इन करे थियो आहे त मुदाफ़िल थींदो आहे। जिते जूं ईंदो न, उहो छा थींदो? मुदाफ़िल आहे। बैतुल्लाह, अलाह जो घर, पेर जूं आङुरियूं, मुदाफ़िल आहे। हिकिड़ी थी इहा ॻाल्हि। उन खां पोइ ही जनरल नॉलेज लाइ, हुन खां पोइ बि हे कअब, हिनखे मुरो आहे न, हिनखे चइबो आहे कअबुन। कअबुन माना हिकु मुरो। जॾहिं बि इहा दम तैन ईंदी आहे न, हिन जो मतिलबु हिकु हूंदो आहे, हिकु। हिकु अकब माना हिकु खुड़ी, कदमुन हिकु पेर, हिकु खुड़ी हिकु पेर, हिकु मुरो, कअबुन, कअबुन, ठीकु थियो। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ॿ मुरा आहिनि न, छो जो माण्हू खे घणा ॿार हूंदा हिकिड़े पेर में, ॿ मुरा, त कअबैन हिकिड़े पेर में थींदा ॿ मुरा। इनखे आयो अथव, इहो सूरह अल माइदा आहे। माइदा अकाउंट नंबर सूरत आहे 5 नंबर आहे न सी, पंजो। 5 नंबर, अनाम 6 नंबर थींदी, ठीकु आहे न, 5 नंबर आहे। उनजी 6 नंबर आयत इहा। माशाअल्लाह, महिरबानी। फ़क्सलु वुजूहकुम व अयदियकुम इलल मराफ़िक़, कराइनि, कराइनि ताईं पंहिंजा मुंहुं धो पंहिंजो, ऐं ऐदियकुम माना हथ धो पंहिंजा कराइनि ताईं, मराफ़िक़। वमसहू बिरुउसिकुम माना मथे खे मसाओ कयो। व अर्जुलुकुम, पेर धो पंहिंजा, इलल कअबैनि, मुरनि ताईं, ॿिन्ही मुरनि ताईं। हिकिड़ो मुरो ऐं ॿियो मुरो, भई हिकिड़े ई पेर में ॿ मुरा थींदा आहिनि, कअबैनि इहो ईंदो। इहो माना पेर जो हिसाबु थी वियो। आख़िरी टुकड़ो आयत जो, सयजिल्लाहु शाकिरीन। ये सयज, या खे सुकून अची वेंदो, सयज ज़िल्लाहु शाकिरीन। ऐं सुतक, स माना सुतक, जल्दी। हिकिड़ो हूंदो आहे सौफ़, सयकूल नसफ़ाओ, इझो इझो इझो, हींअर जो हींअर इझो।
सुतती यजज़िल्लाहु शाकिरीन, सुतती बदिलो ॾींदो अलाह शाकिरनि खे। हिकिड़ी अहम ॻाल्हि अॼु ॿी थींदी हिते लफ़्ज़नि जे सम्झाणी जी, उहो हिते अचे थो हींअर ई आहे, थी सघे थो अॻिते अचे अञा कुझु, पर हिते ॻाल्हि आहे त नोट कजो सयदि जो मतिलबु छा आहे। चैट में काड़ी ॻाल्हाए छा सेकंड। साईं एक्सक्यूज़ मी हाँ जी साईं, सुमरा साहब। जी मेरा साईं। साईं मुराफ़िक जो मतलब कराई थींदो या ठूंठ थींदो? और सॉरी, न साईं, हज ठुठ साईं, करेक्ट करेक्ट, माफ़ी, या तव्हां सही था चओ बिल्कुलु। हा ठुठ ताईं, मुराफ़िक मां ठुठ ताईं, हथ हथ जो जिन जेको आहे। पर इहो मुराफ़िक साईं मुंहिंजे ख़्याल में कराई आहे। मां थोरो वरी चेक कयां, हिकिड़ो मिंट होल्ड कंदा भला, ॾिसूं हिनखे जी थोरो जी कंफर्म कयूं। मूंखे लॻे थो कराई आहे। माइदा 6, मां हिनखे हिकिड़ो सेकंड, इहो सुठो सुठो सुवालु कयोसीं तव्हां। मां हिकिड़ो मिंट थोरी सी हिनखे थोरा पास था कयूं रिकॉर्डिंग खे, इहो हिते ई मां ॾिसां त ख़बर पए। हा, ही जेको आहे व अर्जुलकुम इहा आहे व ऐदियकुम इलल मराफ़िक, माना हथ जेके धो ठुठियुनि ताईं, माना पूरे जा, ठीकु आहे न। उन खां पोइ हीअ इलल कैबिन जेको इहो आयो उन लाइ मुरे जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह साईं, वॾी महिरबानी, जज़ाकल्लाह, माशाअल्लाह, करेक्शन थी वई। स माना तुतती, हाणे यजज़ी जॾहिं हिते लिखियलु आहे न, त इनजी माना आहे बदिलो ॾींदो। बदिलो ॾींदो अलाह शाकिरनि खे, इन शुकुर करण वारनि खे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त असां क़ुर शरीफ़ सम्झण जी कोशिशि था कयूं न, त हिते सयजज़िल्लाहु शाकिरीन जे बजाए कंहिं इनकार करण वारे जो, कुफर वारनि जो, नाशुक्री करण वारनि जो, कंहिं जेको आहे ॿिया कई लफ़्ज़ अची सघनि पिया। अलाह पाक हिते शाकिर जी ॻाल्हि कई आहे, इन में थोरो वधीक तदबुर करण जी ज़रूरत आहे। त भई हिते शाकिर जी कहिड़ी ॻाल्हि आई आहे? वॾो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वफ़ात या क़त्ल जी ॻाल्हि अचे थी पई, ठीकु आहे न। उन खां पोइ बि जेकॾहिं अलाह पाक चए थो, पहिरीं ॻाल्हि चए थो जेको फिरंदो त मूंखे का परवाह कोन्हे, मूंखे को नुक़सानु न ॾींदो। पर वरी अॻिते हली चए थो पियो ऐं सुत अलाह बदिलो ॾींदो शाकिरनि खे। माना ॻाल्हि इहा आहे त नफ़ो ऐं नुक़सानु, हीउ जेको नुक़सानु आहे ज़ाहिरी तौरु जेको बि आहे उहो अलाह वटि आहे। ऐं जॾहिं बि का ॻाल्हि थिए त उन ते शुक्र ई माना करणु खपे। का बि आज़माइश आहे, माना हुनखे अलाह जो शुक्र करणु खपे। इन खां वधीक कहिड़ी वॾी आज़माइश हूंदी उन ज़माने में असाबनि सगोरनि ते, त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ॿुधनि त जेकॾहिं उन्हनि जो अलाह खे प्यारा थी चुका आहिनि। त बहरहाल हिन में वधीक जेको मतिलबु कढी सघनि था पिया तफ़सीरनि में थी सघे थो हुजे, पर असांखे ॻाल्हि आहे फ़क़ति सम्झण जी। ॿी ॻाल्हि इहा इंपॉर्टेंट कहिड़ी ॻाल्हि आहे हिते, त तव्हां हीअ जेको इंडो पाक जी असां ॻाल्हि कयूं था पिया न, कॾहिं कॾहिं हिते हीअं लिखियलु हूंदो आहे, कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदो हीअं लिखियलु पियो हूंदो इहो, सयजज़ी अल्लाह, सयजज़िल्लाहु थींदो। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन या खे छा चइबो आहे? हिन या खे चइबो आहे या फारसी आहे। ही डिफरेंट स्टाइल आहे लिखण जी, पर हिन ते का हरकत ॾियणी हुजे हरकत ॾेई बि सघनि था पिया, पर हिन वक़्तु हरकत कोन्हे का, न हिन स्टाइल में आहे न हिन स्टाइल में आहे। छो जो हिते शब्द आहे न, सयज, हिते कलकलो थींदो सयज ज़िल्लाहु शाकिरीन, पर मक़सदु चवण ॿुधाइण जो आहे त ही या फारसी आहे। ॿियो हिते जेको आयो आहे न, ही बदिलो ॾींदो अलाह, इन लफ़्ज़ खे थोरो असां ॾिसंदासीं अॻिते हली त हिन में असांखे छा था सिखूं पिया। नोट कजो त तर्जुमे में आहे बदिलो ॾींदो अलाह शाकिरनि खे, ठीकु थो। अच्छा, ही इंडो पाक स्क्रिप्ट आहे। बसि हाणे आयतूं पूरी थियूं, हाणे हलूं था 45 खां 48 ताईं इनशा ताला। इन में घणी ॻाल्हि जेका आहे उहा ख़ासि ॻाल्हि आहे, त पंहिंजा असांखे अधु कलाकु थी वियो आहे तक़रीबन। 145 माना मौत जो वक़्तु मुक़ररु। अल्लाह पाक फरमाए थो 145 में, वमा कान लिल नफ्सिन अन तमूत इल्ला बिइज़्निल्लाह, ऐं न आहे मुमकिन, ब्रैकेट में अथव मुमकिन, अरबी में लिखियलु आहे, ऐं न आहे कंहिं बि नफ़्स लाइ उहो मरी वञे, अन तमूत इल्ला सवाइ, माना मगर बिइज़्निल्लाह, हुकुम अल्लाह जे सां। अल्लाह जे हुकुम सां कंहिं नफ़्स खे मुमकिन न आहे त उहो मरी वञे, हुनखे का अख़्तियारी कोन्हे का। किताबनि मुअज्जलन, लिखियलु आहे हिकु वक़्तु मुक़ररु, हर नफ़्स जे लाइ हिकु वक़्तु मुक़ररु लिखियलु आहे। जॾहिं अलाह लिखियो उन वक़्तु हुनजो अंत थींदो, न त थी नथो सघे खणी छा बि करे, कहिड़ा बि हीला करे। किताबनि जो जेकॾहिं असां चवंदा आहियूं लिखियलु आहे,
अंग्रेज़ी में तव्हां ॾिसंदो त हिन तर्जुमो लिखियलु हूंदो, माना अंग्रेज़ी तर्जुमनि में हिनखे चवंदा आहिनि डिक्री। डिक्री जो मूं जॾहिं हूअं त माना सम्झ में अचे पई, पर मां चयो लेट मी सी द परफेक्ट मीनिंग इन इंग्लिश, इंग्लिश टू इंग्लिश फॉर एग्ज़ाम्पल, त मूंखे इंग्लिश में मां गूगल करे ॾिठो फ़क़ति, त उन चयो त एन ऑफिशियल ऑर्डर इशूड बाय अ लीगल अथॉरिटी। हिकु त हूंदो अथॉरिटी काई बि न, न डेलीगेटेड अथॉरिटी, न लीगल अथॉरिटी, उनखे ऑर्डर इशू कयो आहे, उनखे चइबो किताब नाड़ अलाह जो माना हिकिड़ो लिखियलु आहे इहो जेका ऑर्डर कयल आहे। इहो जेसिताईं माना अलाह जो ऑर्डर न थिए, उन मुक़रर वक़्त ताईं अलाह जी ॻाल्हि जो थियल आहे न, उहो जेसिताईं न थींदी तेसिताईं कंहिंखे मौत बि अची न सघंदो, केॾो बि हीलो करे। हाणे ईअं को चए त साईं ठीकु आहे, मूंखे ख़बर न करे, मां 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 कयां थो जेका पंहिंजो, मां थो चाहियां मां हाणे मरां, ॾिस अलाह अलाह कॾहिं लिखियो आहे मां थो चाहियां हाणे मरां, ॾिसो मां मरां थो वञी, भई मारे त मां नथो, त मां थी सघे थो हाणे ई लिखियलु हुजे मुंहिंजो मौत। मक़सदु चवण जी आहे त कंहिंखे ख़बर त आहे कोन न, अलाह जेको लिखियो आहे उहो उहो ई थी मौत ईंदो, बसि इन में का बि ॻाल्हि कोन्हे का। इहो आल हमज़ा जे जीम लाम मां जो जो आहे, अजल यु अजल अजिल, पहिरां हिनखे पोइ ॾिसंदासीं कंहिं फ़िल में इहो आहे। मक़सदु इहो आहे त टाइम मुक़ररु आहे, ॻाल्हि न इहा निकिती। आयत अञा हले थी पई, व मन, मन माना जेको, हिन आयत में ॾिसो केॾे ज़बरदस्त केॾो कमाल आहे, तॾहिं मां हिनखे अलॻि रखियो आहे, ॿियनि सां गॾु न रखियो आहे, न त जीअं हिकिड़ी ब्यूटी आहे न आयत जी, उहा नज़र अचे। कीअं? वमन, हिते बि वमन, ऐं जेको युरिद युरिद सवाब दुनिया सवाबल आख़िर, नूती मिना, हे सभु साॻिया आहिनि, सवाइ हिन जे जो हिते दुनिया हिते आख़िर। इहा नोट करण जी ॻाल्हि आहे। ऐं तर्जुमो था पढ़ूं, ऐं जेको घुरे थो या घुरंदो सवाब दुनिया जो, हेसि ताईं ॻाल्हि थी वई। नुती ही नी नून ईंदो आहे नहन लाइ, नहन माना असीं, नुती ही असां ॾींदासूं, मिनहा उन मां, दुनिया जी हयाती घुरींदो असां दुनिया जी हयाती मां ॾींदासीं। वमन युरिद सवाब अल आख़िर, ऐं जेको घुरे थो या घुरंदो सवाब आख़िरत जो, नूती मिनहा, तंहिंखे ॾींदासूं उन मां। ही आख़िरत जो हिन में अलिफ ईंदो हिते, ठीकु। पोइ वरी अॻिते अचो, व सनज शाकिरीन, ऐं सुत थी असां बदिलो ॾींदासूं शुक्र कंदड़नि खे। थोरो हिकिड़ो अंदाज़ो लॻायो, पूरी आयत खे खणो, हिन खां हिकिड़ी अॻ में आयत ई थोरो ॾिस, सयजज़िल्लाहु शाकिरीन, सुत बदिलो ॾींदो अलाह शाकिरनि खे, सयजज़ी आयो हुते। ऐं जॾहिं वरी अलाह पाक चयो त घुरण जी ॻाल्हि आई, त जेकॾहिं हाणे को घुरंदो सवाबु दुनिया जो, त असां हुनखे दुनिया जो सवाबु ॾींदासीं। जेको घुरंदो सवाबु आख़िरत जो, हुनखे आख़िरत जो सवाबु ॾींदासीं। सवाबु माना रिवार्ड। जेको दुनिया जी भलाई घुरंदो, इहो सम्झे न, सवाबु छा आहे? भलाई आहे। भलाई दुनिया जी घुरी हुनखे दुनिया जी मिलंदी, आख़िरत जी घुरी आख़िरत जी मिलंदी। हिते बि चयो सनजज़ी हीअं आयो आहे, जेको हिते अॻिते ईंदो सनजज़ी, पोइ हीअं या फारसी आहे, किथे आयो आहे, किथे हीअं आयो आहे। ऐं सुतती असां बदिलो ॾींदासीं शाकिरनि खे, ठीकु। हीउ जेको बदिलो लफ़्ज़ आहे न, इहा हिकु मां ॻाल्हि करणु चाहियां पिया, उहो हिते अथव। हाणे इहो तव्हां ॾिसो त किन तर्जुमनि में तव्हां ॾिसंदव हिते 145 आयत खणी ॾिसो सूरह आल इमरान जी, ऐं सुतती असां सवाबु ॾींदासूं शाकिरनि खे, शुक्र कंदड़नि खे। सवाब जो तव्हां लिखो था पिया, त सवाब जो तर्जुमो किथां सही थियो? इहो मुंहिंजे ख़्याल में सही त न आहे। रिवार्ड सवाब चई सघिजो थो पियो, पर जज़ा, सज़ा जेको लफ़्ज़ आहे उहो अरबी जो लफ़्ज़ न आहे, सज़ा फारसी जो लफ़्ज़ आहे, अरबी लाइ आक़ाब ऐं ॿिया लफ़्ज़ आया आहिनि। जज़ा जो तर्जुमो बदिलो सही थींदो कीअं? अचो थोरी ॻाल्हि था ॾिसूं। हिकिड़ा 4 लफ़्ज़ आहिनि, दीन, जज़ा, सवाब, इन्हनि खे कंपेरिज़न कंदासीं। दीन माना फ़ैसिलो, जजमेंट अंग्रेज़ी में। आयत मालिक यौमिद्दीन, फ़ैसिले वारे जो ॾींहुं आहे, फ़ैसिले जे ॾींहं जो मालिक अल्लाह पाक, सूरह फातिहा आयत 3। ॿियो आयो आहे जज़ा, जज़ा माना बदिलो। अल्लाह आलम जेकॾहिं ग़लति हुजो त अल्लाह सां हिदायत ॾे सही थिए,
पर जेको सम्झ में आई इहा ॻाल्हि उहा पेश था कयूं। जज़ा माना साईं बदिलो, इनाम बदिले खे, खे जी साईं। साईं जज़ा खे इनाम जो तर्जुमो करे सघिजे थो? इनाम न सही, मां इनाम। मुंहिंजे हिसाब सां बदिलो थींदो, ऐं उहो मां हिते थोरो एक्सप्लेन कयां थो, पोइ हुनखे क्लास खां पोइ आख़िर में वरी डिस्कस करे सघंदासीं जेकॾहिं हिन में करेक्शन करणी आहे त। उहो इहो आहे त बदिलो थींदो अंग्रेज़ी में रिटर्न। हाणे रिटर्न जेको हूंदो आहे न, रिटर्न सुठे जो बदिलो, जीअं सूर रहमान में आहे न, हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। भई चङाई जो बदिलो छा थो थी सघे? अलाह पाक चए थो चङाई। जो चङाई किथे लाइ थींदी? अलाह लाइ। अलाह ई चङाई, अलाह बदिलो ॾींदो। माना बदिलो थियो न। चङाई जो इनाम चङाई सघिजे थो, जीअं साईं चयो चङाई जो इनाम चई सघिजे थो पियो। पर जेकॾहिं असां जज़ा खे इनाम चवंदासीं न, त पोइ हिते हिकिड़ी मुश्किल थी पेश अचे। कहिड़ी? उहो था ॾिसूं। हिते आयो आहे अलाह पाक फरमायो सनजज़िल्लाहु शाकिरीन, असां बदिलो ॾींदासीं शाकिरनि खे, जेके माना शुक्र कंदा। आयत 144 पढ़ीसीं। ॿिए हंधि आयल आहे सूर अल अहराफ में आयत 40 में, कज़ालिक नज्ज़िल मुजरिमीन। ऐं अहिड़ी तरह असां छा सवाबु ॾींदा आहियूं मुजरमनि खे, इनाम ॾींदा आहियूं मुजरमनि खे? नथो चई सघिजे। इहे हिते फिट न बीहंदा। हिते ईअं ई फिट बीह सघंदो, असां बदिलो ॾींदा आहियूं मुजरमनि। भला आलम वरी डिस्कस करे वठंदासीं, जेकॾहिं का ॿी ॻाल्हि हूंदी त हाणे सघिजे थी। हाणे सवाब खे खणी अचूं त सवाब माना इनाम। इनाम एक्चुअली थींदो सवाब, रिवॉर्ड चइबो आहे हिनखे। उहो छो? ॾिसो, हिन आयत में आले इमरान में 144 में ई जज़ा जी ॻाल्हि आई आहे। जज़ा इन ई आयत में अॻिते आयो आहे सवाब दुनिया सवाब अल आख़िरा। ही रिवॉर्ड। हाणे रिवॉर्ड सवाब दुनिया, दुनिया में सवाब रिवॉर्ड त मिली सघे थो न कंहिंखे बि, कंहिं चङे कम जो भले करे, भले मुस्लमान हुजे न हुजे। चङाई कंदो हुनखे बदिलो मिलंदो, जेको दुनिया घुरंदो हुनखे रिवॉर्ड मिलंदो, हुनखे इनाम उहो मिलंदो जेको दुनिया घुरंदो। त उहो बदिलो न मिलंदो हुनखे, सवाब दुनिया, हुनजो रिवॉर्ड हुनखे मिलंदो। जो घुरे थी मूंखे हिते मूंखे चङाई खपे, हुनखे चङाई मिलंदी। ऐं जेको आख़िरत जी चङाई घुरंदो, आख़िरत जो इनाम घुरंदो, सवाब घुरंदो, त हुनखे उहो मिलंदो पियो। इहो फ़र्क़ु आहे मुंहिंजे ख़्याल में। छो जो जेकॾहिं असां हिनखे बि सवाबु चवंदासीं, त पोइ हिन आयत में बि त असां ईअं कयूं न, सिगो सवाबु ॾींदो अलाह शाकिरनि खे, पोइ सवाबु दुनिया सवाबु आख़िर कीअं असां खणी ईंदासीं? पोइ हिन में पोइ माना फ़र्क़ु कीअं रहियो पियो? इन करे मुंहिंजे ख़्याल में सवाबु रिवॉर्ड आहे, इनाम आहे, जॾहिं त जज़ा उहो बदिलो आहे। छो जो बदिलो ई ॾिबो आहे शाकिरनि खे या मुजरिमनि खे। इहो क्लियरिफिकेशन हितां थी इंशाल्लाह। अॻिते हलूं था पिया 146 पंज आयतूं आहिनि। वकई मिन नबिय्यिन क़ातिल मअहु रिब्बियून, ही लफ़्ज़ सम्झण जो आहे। रिब्बियून अल्लाह वारा। आयत छा थी चए? ऐं केतिरा हुया पैगंबरनि मां विढ़िया काफ़रनि सां, उन्हनि सां गॾिजी घणा अल्लाह वारा, यानी घणा ई चइजे वधीक। पहिरियों मतिलबु इहो सम्झ में अचे जो लफ़्ज़ मिलाए में न नबियुनि सां घणा माण्हू विढ़िया, पर इहो मतिलबु न आहे। कि थोरो ब्रेक करे पढ़ी सम्झण जी कोशिशि कबी। उहो कीअं? ऐं केतिरा ई हुया पैगंबरनि मां कातिल माना विढ़िया। हाणे हिते थोरो ब्रेक आहे, ईअं सम्झो। ऐं केतिरा ई हुआ पैगंबरनि मां विढ़िया काफ़रनि सां। सभिनी जंगियूं थोरी कयूं, काफ़ी हुआ जिन जंगियूं कयूं। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो, इस्माइल सुलेमान अलैहिस्सलाम जो ज़िक्र थियल आहे, काफ़ी बि आहिनि। ठीकु आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र थियल आहे, पर हुन छा जंग कई छा का माण्हुनि सां? कोन कई न। माना केतिरा नबी हुया जेके विढ़िया काफ़रनि सां। ठीकु। ऐं कातिल ईअं न त क़तल कयो काफ़रनि खे, न, ही कातिल जो जेको लफ़्ज़ आहे उहो ईंदो आहे काफ़ी दफ़ा हिन में विढ़िया। त हाणे हिते थींदो मअहू, गॾिजी उन्हनि सां, रिब्बियून अल्लाह वारा, कसीरा माना घणा अल्लाह वारा, उन्हनि सां गॾिजी काफ़रनि सां विढ़िया, नबियुनि सां गॾिजी। पोइ फमा वहानू, ऐं नकी पोइ हिमत हारी उन्हनि, लिमा जेका, या उन तकलीफ़ माना जंहिं ते असाबहुम जेका पहुती उन्हनि खे तकलीफ़ इन अलाह जे, माना सम्झो इन में
जेको हुन सां गॾिजी विड़िया पए, फी सबीलिल्लाह, इन अलाह जी राह में, अलाह जी राह में नबियुनि सां गॾिजी जॾहिं रिबियून विड़िया, त उनखे काफ़ी तकलीफ़ूं आयूं, पर उन्हनि ते उन्हनि हिमत न हारी, को नबियुनि जो साथ कोन छॾे विया। ॾिसो सीक्वेंस ॾिसो था आयत जो, वमा दऊफ़ू, ऐं नकी हीणा थिया, माना पोइ तव्हां छो था थियो हीणा, तव्हां छो था हिमत हारियो। अलाह अकबर। जंग उहद जो आहे न, अलाह खे बि पसंदि न आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ग़मगीन थिया हुया, त हुन सां गॾु असहाब सगोरा, छो असहाब सगोरा जॾहिं मदीने पाक वापसि मोटिया, 70 असहाब शहीद थिया हुन में, हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला सां गॾु। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में ख़ुदि उन्हनि खे ग़म छायंदो हुयो। हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला ग़म घटि थोरी हुयो। ऐं हुन सां गॾु जेकी ॿिया जेके 70 असाबा शहीद थिया, हुन में माना घर घणा हुआ हुते हुन वक़्तु, 3 हिजरी सन हुयो, घणा माण्हू अञा मुस्लमान थिया, हिजरत में घणा हितों आया, पूरो तइदाद हुयो। जंगी बदर हुननि खे ख़ुशी ॾिनी, पर जंग उहद में ॾाढा अफ़सोस थिया। माना पोइ अलाह पाक हुननि खे कीअं हिमत थो ॾियारे। अलाह, छो जो जिते जिते शहीदनि जे घर में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ग़म त हुयो न हुन वक़्तु। पोइ उन्हनि अलाह पाक फरमाए थो, ॿिया बि त हुया जिन न पंहिंजे रिपियूं अलाह वारा हुया, जिन पंहिंजे नबियुनि सां गॾिजी चङी विड़ियूं आहिनि, पोइ उन्हनि नकी हिमत हारी। हाणे कीअं अलाह पाक हिननि खे नथो चवे डायरेक्ट अॻ में चई आयो आहे, वला तहनु वला तहज़नु, पोइ न हिमत हारियो, न ग़मगीन थियो। अॻे चई आयो आहे, हिते वरी ॿियो मिसाल थो ॾियनि ॿियनि जो, त नकी उन्हनि हिमत हारी उन तकलीफ़ ते जेका पहुती उन्हनि खे अलाह जी वाट में, ऐं नकी हिणा थिया, ऐं नकी आजिज़ी कयूं, या दॿिजी विया या घबराइजी विया। अल्लाह, सुभान अल्लाह। ही रिव्यू साईं न हिन लफ़्ज़ जो हिन लफ़्ज़ जो तर्जुमो कीअं कंदासूं? वहनु, वहन फमा माना वहनु, हिमत हारण, वहन वहन माना हिम्मत। हिमत हारजी वञणु। ओके। हा, किन ॿियो लफ़्ज़ लिखियोसीं सुस्त थी वञणु, पर जंग खां पोइ जो हालत जेका सुस्ती जी न हूंदी आहे, हिमत हारे वेहण वारी हूंदी आहे। इन करे हन वहन जेको थींदो, हिमत हारण खे चइबो वहनु। ऐं नकी उन्हनि हिमत हारी, फ मां माना न, नकी हिमत हारी उन्हनि। ऐं मां दाफ़ू, नकी उहे हीणा थिया, ज़ईफ़ थिया। मां मस्तकानु, नकी का आजिज़ी कयूं, यानी को न को दॿिजी विया। रिबियूं न छा आहे, रिबियूं न इहो जमा वाव जे करे इन जो सिंगुलर थींदो, सिंगुलर, सिंगुलर खे अंग्रेजी अरबी में छा चवंदासीं? मुफ़रद, मुफ़रद थींदो मुफ़रत। रिबीय, रिबीय। हा, रिबीय छा आहे? असल में इन जो चवनि था पिया त ही को पुराणो को लफ़्ज़ आहे कंहिं ॿी ॿोली जो, उन में रबी त जीअं असां रब चवंदा आहियूं न, रब माना अलाह त न, जेको माना संभालींदड़ हुजे न, रब, रबी माना मुंहिंजो संभालींदड़। हाणे जेके थी सघे थो कि ईअं को लफ़्ज़ निकितो हुजे कि मां तफ़सीर में ॿुधो त रबी माना रब वारो, रबी माना मुंहिंजो रब न, पर हिन जो ॿियो लफ़्ज़ आहे रिबी, माना अलाह वारो। असां चवंदा आहियूं मके वारो, मदनी वारो, लाहौरी, सिंधी, त रब माना रब, रबी माना रब माना अलाह वारो। ऐं इन ते ई थी सघे थो कंहिं इहो चयो आहे त इहो रबाए जेके चवंदा न, रबाए, मुमकिन आहे इहो ईअं ई को के ॿी ॿोली जो हुजे जेके राबाए चवंदा आहिनि यहूदी वारा, माना उहे जेको हुननि जो चीफ हूंदा आहिनि न मस्जिदनि में, जीअं असांजा मौला इमाम हूंदा आहिनि, आलिम हूंदा आहिनि, हुननि जा राबाए हूंदा आहिनि। थी सघे थो राबाए बि ईअं हुजे त जेको अलाह वारो, उन्हनि जे हिसाब सां उन ज़माने में, ठीकु थियो, इन जो मतिलबु आहे रिबी हुन इहो। हाणे हिते ॻाल्हि थोरी नोट कजो, सस्टेनर, सस्टेनर थी सघे थो, सस्टेनर साईं। न सस्टेनर न सही न, रब त ॻाल्हि ई न, सस्टेनर इज़ रब, हे रब वारो आहे, अलाह वारो, अलाह वारो माना अल आहे, ये असां चवंदा आहियूं न वलियुल आहे, जीअं वलियुल आहे हा त चइबो। साईं, त रब जो मतिलबु त सस्टेनर थींदो न, या न? रब वारो माना अलाह वारो, अलाह जी ज़ात न, ही अलाह जी ॻाल्हि नथी हले न, माना जेको अलाह वारो आहे, ऐं जेको नबियुनि सां गॾु विड़िया, अलाह त न विड़ंदो न, रब न विड़ियो न, सस्टेनर त कोन विड़ियो। रिबी यू न, इहो जमा आहे, रिबी हिकिड़ो हुजे त रिबी रिबी यू न माना अलाह वारा उन्हनि सां गॾु हुया, जीअं असाब सगोरा चऊं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असाब सगोरा विड़िया न, उहे असाबी थिया, ठीकु आहे न, असाबी सगोरा, या ईअं माना जीअं इहो या ईअं पुठियों ईअं आहे, जीअं असां चऊं सिंध, जेको माना सिंध वारा आहिनि न, सिंध वारा या सिंधी चऊं, सिंधी कहिड़ा आहिनि? सिंध वारा,
मकी मके वारो, मदनी मदनी, यारी लाहौरी आहे, माना ही लाहौर वारो आहे, माना ईअं रबी, ईअं लाहौरी चइजे, अहिड़े नमूने सां रबी चइजे। ठीकु साईं। इहो ॿियो ही आहे मा नाफ़िया चइबो हुनखे, माना जंहिंमें नकर जो हुकुम न हुजे उनखे, माना नकर जो हुकुम हुजे त चवंदा भले मां में नकर जो हुजे हा न त चऊं हा मां नाहिया नकर, पर ही आहे नाफ़िया, माना छड़ो न कर। ही छा? छड़ो न कर, माना हुकुम न आहे हिन में, पर छड़ो न कीअं। ऐं केतिरा विया पैगार मां विढ़िया उन्हनि सां गॾिजी घणा अलाह वारा। पोइ हिते चए थो अलाह पाक लिमा असाब अहुम, सॉरी लिमा असाब अहुम, मा माना ही मा नाफ़िया, ठीकु आहे। ऐं पोइ नकी हुया, हे ॾिसो हिते ही मा नाफ़िया, ओ ही मा, हिन जो तो नकी हुया, हिन ते बि आयो आहे, ॾिसो ही स्टार, टे स्टार अथव ही मां, नकी नकी नकी, हिन ते स्टार कोन्हे को हुजणु खपे हिते हिन ते, ठीकु आहे। बहरहाल वल्लाहु युहिब्बु साबिरीन, अल्लाह मोहबत कंदो आहे साबिरनि सां। तर्जुमनि में तव्हां ॾिसंदव लिखियो पियो, किन तर्जुमनि में लिखंदा आहिनि दोस्त रखंदो आहे, ऐं अलाह दोस्त रखंदो आहे साबिरनि खे। ऐं वरी के लिखनि था पिया अलाह पसंदि करे थो साबिरनि खे, वलाहु आलम। पर मुंहिंजे हिसाब सां हिब युहिब लव जी ॻाल्हि आहे, माना अलाह मोहबत कंदो आहे साबिरनि सां। ठीकु थियो। 47 आयत नंबर वमा कान, वरी मां थो अचे हिते, हाणे ॾिसो कहिड़ी मां आहे, न हुयो चवणु उन्हनि जो मगर इहो त, हाणे हिन में को हुकुम आयो आहे छा कोई, ईअं न चओ, जे हुकुम न आयो आहे त इहा नाहिया न आहे, मां थींदी छा कहिड़ी, नाफ़िया, मां नाफ़िया। ऐं न हुयो चवणु उन्हनि जो, यानी जेके उहे अलाह वारा हुया, मगर इहो, सवाइ, मगर माना इहो सवा, अन माना त, कालू उन्हनि छा चयो, हाणे हीअ दुआ थी अचे पियो, ओ हीअ दुआ अथव हिन में, हीअ जेका न हीअ दुआ आहे, रबना, इहे असांजा पालनहार, रब माना पालनहार, सस्टेनर बि पालनहार खे चइबो ख़बर न आहे, वला आलम, पर जेको आहे रब नफ़िर लना, ए असांजा पालनहार, बख़्श कर असांखे ज़ुनूबना, असांजा गुनाह, इसराफ़ना, ऐं असांजी ज़्यादती, हिकु इसराफ़ जेको अथव न, सच में इसराफ़ न करणु खपे, हद खां वधणु, ज़्यादती करणु, उनखे ईअं बि चइजे त बेजा हिलत जेका हद खां लंघी वञे, इहो बि इसराफ़ आहे। फी अमरिना, अमर चइबो आहे माना इन द मैटर ऑफ, कंहिं बि कम में, इसराफ़ न असांजी ज़्यादती बेजा हिलत असांजे कमनि में, अमर ना ना माना असां, हे असां सभई पंहिंजे लाइ था घुरूं, रब ना, उन्हनि ईअं चयो असांजे लाइ दुआ घुरी, त माना असांजी बि दुआ थी वई, रब नफ़िर लना ज़ुनूबना व इसराफ़ना फी अमरिना, असांजे मामले में, असांजे कमनि में, असांजा गुनाह, पालनहार बख़्श असांखे असांजा गुनाह, ऐं असांजी ज़ातियुनि खे, ऐं असांजे कमनि में रख असांखे, सबित अक़दामना, असांजा कदम ॼमाए रख चङी ॻाल्हि ते, वंसुरना, ऐं मदद कर अलल क़ौमिल काफ़िरीन, असांजी ज़ुनसर सबर मदद कर कंहिंजी, वंसुरना ना 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 ना, अक़दामना कदम असांजा, वंसुरना मदद असांजी, अलल क़ौमिल काफ़िरीन, क़ौम काफ़िरनि वारी ते, ठीकु, या काफ़िर क़ौम ते। किन तर्जुमो कयो आहे, सभु कदम ॼमाए रख असांजा, ऐं फतह ॾे असांखे क़ौम काफ़िरनि ते, फतह किथां अची वई, अल्लाह आलम, पर फतह इन जो तर्जुमो न आहे। नुसरत थींदी आहे, नुसरत माना मदद, अल्लाह पाक को फतह कोन घुरी आहे हुननि दुआ में, अल्लाह पाक को मदद घुरी आहे, वंसुरना, असांजी मदद कर, छो जो अल्लाह मदद कंदो त फतह थी वेंदी अल्टीमेटली, जंहिंजी अल्लाह मदद कंदो हुनजी हार थींदी छा, पर ईअं न आहे त असांखे फतह ॾे क़ौम काफ़िरीन ते, न, फतह थींदी, अल्लाह मदद ॾींदो, फतह जे लाइ तव्हांखे अल्लाह पाक चए थो हिमत न हारियो। ॾिसो न लफ़्ज़नि जो, अलाह जे लफ़्ज़नि जी हिकमत आहे न, कोशिशि कजे सम्झण जी। ठीकु थियो। हलूं था पिया अॻिते 48 आख़िरी नंबर आयत असांजी, असां वटि अञा टाइम थी वियो आहे पूरो, बल्कि थी सघे थो पोल कजे या न कजे, असां आयत पंहिंजे टाइम ते पूरी थींदी इंशा अल्लाह ताला। फ़आताहुमुल्लाहु सवाब दुनिया व हुस्न सवाबिल आख़िरा वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, पोइ ॾिनो अल्लाह
खेनि माना उन्हनि खे आता माना ॾिनो हुम कंहिंखे उन्हनि खे कंहिंखे जिंदो आहे घुरी अल्लाह ॾिनो उन्हनि खे सवाब दुनिया दुनिया जो सवाब व हुस्न सवाब बिल आख़िरत जो सवाब चङो ऐं चङो आख़िरत जो सवाब माना दुनिया जो सवाब बि ॾिनई उन खां भलो आख़िरत जो सवाब ॾिनई छो अलाह कोन दुआ घुरनि नुसरत मदद जी अलाह जे करे नबियुनि सां गॾु काफ़रनि सां विढ़िया न भले उन्हनि खे तकलीफ़ आई पोइ उन ते छा कयूं हिमत न हारियूं भला त हिनू हिमत बि न हारियूं दईफ़ बि न थिया ऐं उन खां पोइ टी बि हिकिड़ी ॻाल्हि जेका चई वई त न उन्हनि दॿिजी विया न दॿिजी विया जेकॾहिं हिकिड़ी जंग का घटि वाधारे थी हूंदी का तकलीफ़ आई हूंदी जंग में त ॿी जंग में नबी सां गॾु हूंदा ईअं न त असांखे त जंग में वञणु ॾुखियो थो लॻे हाणे नो त पोइ उन्हनि खे छा मिलियो अलाह ॾिनो खेनि दुनिया जो सवाबु ऐं चङो आख़िरत जो सवाबु ऐं अलाह मुहबत कंदो आहे अहसान कंदड़नि खे हिक ॿिए सां भलाई कयो कंहिंजो ग़म आहे त उनखे बि सहारो ॾियो अलाह अकबर को वाकई कमी बेशी थींदी कंहिंमें को हिमत हारे थियो त उन सां उनखे हिमत ॼारायो अलाह केॾो लफ़्ज़ कमाल जो इस्तेमालु कयल आहे अलाह अलाह हुन सां मुहबत कंदो आहे घणो तर्जुमो रखियो अलाह हुनखे दोस्त रखंदो आहे भई अलाह पाक त कोन चयो आहे दोस्त जो लफ़्ज़ हिते अलाह पाक चयो आहे इहो हिब्बुल मुहसिनीन अलाह पाक क्लियर आहे पंहिंजे लफ़्ज़नि में अलाह उन्हनि खे मुहबत कंदो आहे त ॾहीं अलाह चए थो त उन्हनि खे दुनिया जो सवाबु त ॾिनई उन खां वधीक आख़िरत जो सवाबु ॾिनई पोइ दुनिया में आहे त हाणे जेका दुआ इहा आहे त दुआ घुरणु खपे न इहा इनशा असांखे बि ऐं पोइ इहा बि दुआ करणु खपे जेका असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी आहे जामे दुआ कहिड़ी रबना आतिना आतिना ॾे असांखे ईअं न त आतिनी मूंखे ॾे अलाह पाक छड़ो नो रबना आतिना छो जो इहो अहसान न आहे अहसान आहे ॿियनि जी चङाई बि घुरिजे रबना आतिना फिद दुनिया पहिरीं दुनिया जी मूंखे चङाई ॾे दुनिया जी चङाई थींदी त आख़िरत जी चङाई थींदी न त दुनिया त आख़िरत जी खेती आहे हिते हिते पोखबो हिते लुणबो रबना आतिना फिद दुनिया हसन ॾिसो हुसन माना हुस्न माना चङो आहे न हसन माना चङाई चङी बहितरी रबना आतिना फिद दुनिया हसन व फिल आख़िरत हसन आख़िरत में बि भलाई ॾे वकिन अज़ाब नार असांखे बाहि जे अज़ाब खां नार माना मोन सां उन अज़ाब खां असांखे जान बचाए असांखे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अलाह पाक असांखे इंशाअल्लाह उन्हनि मो करे जिन खे अलाह पाक इन दुआ जो इंशाअल्लाह ताला नफ़ो ॾींदो ऐं उन्हनि जी दुनिया बि चङी कंदो या उन्हनि जी कई आहे उन्हनि जी आख़िरत बि चङी कंदो या कई आहे ऐं उन्हनि जी इंशाअल्लाह ताला धननि खां बि ख़ुलासी थींदी या करे छॾी अलाह पाक अॻे उन्हनि जे लाइ इंशाअल्लाह ताला किताबनि में करे छॾी असांजे लाइ इंशाअल्लाह लज़ी असां सभिनी खे अलाह पाक उन्हनि मां करे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा घुरी आहे आतिना त शाल असांखे बि अलाह पाक उन आयत जो हिसो करे छॾियो हुजे ऐं करे इंशा ताला अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन त पोइ असांजो छुटकारो आहे हिते हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे हितां भले तव्हां ॾिसजो वञी हिन में हिते हिकिड़ो असां लास्ट टाइम असां कयोसीं बेहबलिल्लाह बे हर्फ़ जर ही हिन जा ॿ ॻाल्हियूं आहिनि इस्म मजरूर बि थी वेंदो त ही मुदाफ़ बि आहे छो जो ही हिन सां गॾु आयो आहे हीउ थींदो अलाह जी रसी में अलाह जी रसी हीउ थींदो जारुन मजरूर ऐं हीउ हुयो मुदाफ़ इलैह अहिड़े ई नमूने सां हिते हिकिड़ो लफ़्ज़ आयो अथव 144 में अलाह नबी आया था बे इज़्न लाइ साॻे नमूने सां बे हर्फ़ जर इज़्न इस्म मजरूर बि आहे मुदाफ़ बि आहे अलाह मुदाफ़ इलैह त हेठों थींदो जारुन मजरूर मथां थींदो मुदाफ़ इलैह अहिड़ियूं घणियूं हिन में कॉम्बिनेशन आहिनि पर मां सिर्फ़ु हिकिड़ी खणी आयुमि बिज़नेस असां सदाईं चवंदा आहियूं बिज़नेस लाइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इन में ॿ शयूं अची वियूं जारुन मजरूर बि अची वियो मुदाफ़ इलैह बि अची वियो फी सबीलिल्लाह अगेन जारुन मजरूर मुदाफ़ इलैह अहिड़ी ॿियूं बि खोड़ इंशाअल्लाह ताला ठीकु आहे असां दुआ पाक दुआ कयूं था अल्लाह पाक सां क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु सम्झणु सिखण में मदद फरमाए उन हिदायत ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं सिखण में ग़लती थिए अल्लाह पाक करे आमीन आमीन जज़ाकल्लाह ख़ैर साईं कंहिंजो कोई सवाल हुजे पुछी सघे थो साईं कंहिंजो सवाल न आहे त पोइ भले तव्हां पोल करे वठो भले से मां शेयर थो कयां तकिड़ो हुन में टाइम न वञे जीअं ठीकु आहे जी साईं मूंखे बि को तव्हां हटाए छॾियो जी जी मां शेयर कयां थो पोइ मां हा इंशाल्लाह क्विकली पोल शेयर थी वियो आहे ऐं जेको वेह करे सघे इंशाल्लाह
असीं मूंखे कोर्स तव्हां हटाइजो नी। हाणे मां हाणे ई कयां थो हींअर इंशाल्लाह। इंशाल्लाह। साईं हिकिड़ो कंहिं चैट में लिखियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पॉइज़न ॾिनो वियो हुयो यहूदियुनि जे तरफ़ां। पोइ बि कुतल में ईंदो। मुंहिंजे हिसाब सां जेका सही बुखारी जा लफ़्ज़ जेकॾहिं शहीद जा आहिनि, कंहिं शेयर कई आहे हदीस बुखारी, त वला आलम मां उहो ॾिसां थो पियो, पोइ पाण खे करेक्शन करे सघिजे थी पई इनशा ताला। पर मां ही वरी ॾिसां थो जेसिताईं पोल कनि था पिया, मां ॾिसां थो सही बुखारी जो छा लिखियलु आहे हिते। Working day they kept. साईं उन में शहीद जो लफ़्ज़ कोन्हे लिखियलु। मां इन करे वरी इहो चवंदुसि त जंहिं बि हिन शेयर कई आहे हदीस मुबारक, तव्हां भले हुनखे पढ़ी ॾिसो। मां हिते वरी स्लाइड शेयर थो कयां, तव्हां ॾिसो। हुते मां तव्हांखे ॾेखारियां थो। हिते ॾिसो त तालीम आहे न, सिखूं था। जेकॾहिं का ग़लती आहे त पोइ माण्हू खे को हर्ज न आहे सिखण में। तव्हांखे नज़र ईंदो हूंदो ही बाब मर्द में आहे। मर्द नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जेको आहे ही बाब मर्द में आहे त the Prophet sallallahu alaihi wasallam said in his ailment in which he died, used to say, "Oh Aisha, I still feel the pain caused by the food I ate at Khaybar." ठीक है ना, यहूदियों ने खारायो। And at this time I feel as if my aorta, माना जेका इहा थींदी आहे हबल मरीज़, aorta being cut from that poison. तकलीफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे हुन में, पर शहीद जी ॻाल्हि किथे लिखियलु कोन्हे का। एंड शहीद बिकॉज ऑफ द पॉइज़न, तव्हां ॾिसो हिन में हदीस मुबारक में कोन आयल आहे। इन करे फ़िलहाल असां हुन ॻाल्हि ते ई बीठा आहियूं त शहीद दर्जो घटि आहे नबी खां। तव्हां इहो सम्झी छॾिजे। साईं इहो शहीद बि त चयो दर्जो वेंदो सिर्फ़ु आहे न, असांजे लाइ आहे। जी साईं। साईं इहो बि त चयो वेंदो आहे न त रसूल करीम शहादत जी तमन्ना रखंदा हुआ, दुआ कंदा हुआ। साईं वल्लाह आलम, इहो तव्हांजी ॻाल्हि बि बिल्कुलु सही आहे। मुनासिबु आहे, जेकॾहिं थी सघे थो ईअं हुजे, पर थी सघे थो तरग़ीब लाइ हुजे, त जीअं ॿियनि खे तरग़ीब हुजे। जो ॾिसो न त यानी नबी ईअं त हाणे हिन को अदब को ॻाल्हि मथे न वञे, पर ॻाल्हि इहा आहे त अ, तरग़ीब जे लाइ काड़ी का ॻाल्हि हूंदी ख़ुदा ॼाणे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहादत लाइ चवंदो त ॿियो त चवंदो त मुंहिंजे लाइ अञा वधीक ॻाल्हि आहे न उहा। जेकॾहिं साईं ॿियो साईं ॿियो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो कॉन्सेप्ट अञा इहो कमु थो पियो करे त जेकॾहिं शहादत जो दर्जो जंग में ई एॾो अफ़ज़ल हुजे हा, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलाह पाक उनखे छॾे थोरी आहे। उहो त अता कयो वञे हा। मुंहिंजो ऐं सम्झ ॻाल्हि। इहा ई लॉजिक ॾींदी ॾेई वेंदी ॾींदी ॾिबी आहे। इहा ई लॉजिक ॾींदा आहिनि त रसूल करीम जी जेका सा दुआ हुई, तमन्ना हुई, त उहा जेका ख़ैबर जे मौक़े ते हुन यहूदियाणी ज़हर ॾिनो हो रसूल करीम खे, त उन जे सबब सां अल्लाह ताला रसूल करीम खे शहादत नसीब कई ऐं रसूल करीम जी दुआ पूरी थी। पर उनखे जेको आहे सो टाइम लॻी वियो, 2 टे साल खां पोइ उहो थियो। साईं शहादत जी जेका तमन्ना आहे न, उहा मोस्टली जेका कई वई आहे उहा जिहाद लाइ कई वई आहे। इन में वरी रिसर्च करे सघिजे थी पई, को हद त कोन्हे न। क़ुर जी ॻाल्हियूं आहिनि, हदीस पाक जूं ॻाल्हियूं आहिनि, त वरी हिनखे ॾिस पोइ। पर ऐं मां हिन ते थोरो अञा इहो बि त चयो वेंदो तव्हांजी वज़नी आहे, इहा बि पॉइंट आहे हिन में। न, इहो बि त चयो वेंदो आहे न त जेको आहे सो हू जेको आहे जेको बाहि में ॿरी मरे या ॿुॾी मरे, उहो बि जेको आहे सो उनजो बि दर्जो शहादत जो पोइ आहे। जीअं शहादत जा दर्जा हूंदा न, हिकिड़ा हूंदा, उहो बि शहादत हूंदी। पर माना ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं शहादत छा लाइ थी खपे साईं, छो जो जन्नत में दर्जो आहे न, उहो हुन में दर्जो अफ़ज़ल थींदो न हुनजो। पर जी हा। केतिरो बि दर्जो अफ़ज़ल थी वञे पियो, पर नबीअ जे दर्जे को मथे थी नथो सघे। नबीअ खां मथे को अफ़ज़ल दर्जो कोन्हे। ऐं Is any messenger ever killed? Of course, खोड़ किल थिया आहिनि। न यहूदीन जा त कम ई इहो हुयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हुननि किल करणु चाहियो, अलाह बचाए वरितो। हज़रत यहया अलैहिस्सलाम खे हुननि किल कयो, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे हुननि किल कयो।
ॿिया खोड़ हुया। साईं जी साईं। साईं उहो हज़रत यहया अलैहिस्सलाम जेको आहे सो उहो नबी हो रसूल हो? तव्हां थोरो इहो तफ़रीक़ त ॿुधायो। मुंहिंजे ख़्याल में साईं नबी हूंदो। हा त रसूल त मां मुंहिंजो चवण जो मक़सदु रसूल आहे जंहिं ते रसूल, हा न इहो तव्हां सही था चओ, उहो ॾिसणो पवंदो। जी हा जो न न हज़रत नबी ज़करिया अलैहिस्सलाम बि नबी हुया। हा उहो बि नबी आहे। हा इहो ॾिसणो पवंदो। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त रसूलनि खे अलाह पाक महफ़ूज़ रखंदो आहे, मुंहिंजे ख़्याल में किथे मोकिलींदो। एग्ज़ैक्टली। ऐं इहो ई थी सघे थो जेको पाण सलाहु वसलम जी शहादत न थी आहे त हुननि जो रुतबो मथे रसूल हा वाह जी पॉइंट आहे। थी सघे अलाह थो साईं कोई। ॾाढी सुठी पॉइंट आहे तव्हांजी। हा बिल्कुलु इहो ऐं साईं जीअं क़ुर शरीफ़ में आहे खोड़ ॻाल्हियूं अलाह साईं चवरायूं आहिनि रसूल ख़ुदा जे वातऊं, ऐं उहो चवणु चाहींदो आहे उम्मत जे लाइ। हालांकि उहो चवंदो रसूल खे आहे पर उहो उम्मत खे। तीअं रसूल ख़ुदा बि शहादत जो जेको चवंदा हुआ उहो उम्मत खे ॿुधाइण लाइ त हा इलाही हा मोतबर दर्जो आहे। तव्हां इन जे लाइ कोशिशि कयो त तव्हांखे अलाह साईं जन्नत में आला मुक़ाम ॾींदो। बिल्कुलु 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 एग्री साईं, अल्हम्दुलिल्लाह या मां बिल्कुलु agree। तव्हांजी इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त रसूलनि खे ईअं कोन थींदो आहे की हा ईअं अलाह शहादत महफ़ूज़ मिले, रखंदो आहे उन्हनि खे। छो जो शहादत खां मथे आहिनि। बिल्कुलु यकीन बहितरीनु साईं, अल्हम्दुलिल्लाह। अलाह माशाल्लाह साईं ॾाढी सुठी डिस्कशन इहा थी वई। जवाब साईं असां वटि माशाल्लाह 17 मूं 11 ॼणनि जा जवाब अची विया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। पहिरियों दफ़ो मां सुठो पोल थो ॾिसां, ॾाढो सुठो माण्हुनि जो एप्रिशिएट माना पार्टिसिपेट कयो आहे। पोल खे ख़तमु था कयूं साईं, 6 मिंट थी विया आहिनि पोल खे। इजाज़त वठूं था, पोल ख़तमु था कयूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम, एंड पोल ऐं ही शेयर ऐं लेट्स गो ओवर द पोल ऐं इंशाअल्लाह जीअं जल्दी सेशन ख़तमु कयूं। ऐं मां स्क्रीन शेयर थियल आहे साईं न? जी हा हा साईं, हा। थियल आहे थियल थियल आहे आहे। न? त पोइ हिनखे मुंहिंजे ख्याल में सभिनी जा मेजॉरिटी जा सही सवाल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह साईं अल्लज़ीन वारो पहिरियों जवाब त सभिनी सही ॾिनो आहे, ठीकु आहे। छो जो अल्लज़ीन युनफ़िक़ून फ़िद्दर्राए वद्दर्राए माना ख़र्चींदा आहिनि तोड़े ख़ुशहाली में तोड़े तंगी में। अल्लाह जी रसी मां मुराद कंहिं लिखियो आहे निमाज़, निमाज़ न आहे। क़ुर ऐं सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो जवाबु सही आहे। टियों जवाबु बि सभिनी जो सही आहे। इत्तक़ुल्लाह हक़ तुक़ाती, जुमे ॾींहुं सभी ख़ुतबे ते ॿुधंदा हूंदव इत्तक़ुल्लाह हक़ तुक़ाती वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून। डिॼो अलाह खां जे जॾण जो हक़ आहे ख़ासि, ऐं पोइ न मरो मुस्लमान थियण खां सवाइ। इहो सभिनी खे अल्हम्दुलिल्लाह जुमे जो हाणे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। उन खां पोइ तामरून बिल मरूफ़, तव्हीं हुकुम कयो था चङनि कमनि जो, तूं न थींदो। तव्हां मुरून में वाव आयल आहे न, इन करे थींदो तव्हीं हुकुम कयो था चङनि कमनि जो। अलाह साईं असांखे उनमां करे पर पहिरियों पाण अमल कयूं इनशा ताला। ॿियो 5 नंबर आहे, ऐं तव्हीं रोकियो था बुरनि कमनि खां। तन हाउ न अनिल मुनकर, इहो जवाबु सही आहे। तन हाउ न अनिल मुनकर माना बुराई आहे, बुरा कम आहे तन। ऐं तन हो न माना रोकणु, मुनकर माना बुरे कमनि खां, ठीकु थियो। ऐं अलाह ॼाणंदड़ आहे परहेज़गारनि खे, इन जी जेको अरबी थींदी वल्लाह अलीम बिल मुतक़ीन, मुतक़ी माना परहेज़गार। बहितरीन, सभिनी जा जवाब सही आहिनि माशाल्लाह। हुम फिया ख़ालिदुन, उहे मंझंदि सदाई रहंदा। कंहिं जवाबु ॾिनो आहे उहे मंझंदि रहंदा, पर न सदाई जो लफ़्ज़ आहे कहिड़ो? ख़ालिदून। अच्छा, हाले तो हा ख़ालिदून। अकाबिकुम माना तव्हां जूं खुड़ियूं, उन्हनि जूं न तव्हां कुम आयो आहे। कुम कुम जो आयो लफ़्ज़ असां खां विसरे ई न। कुम जॾहिं बि अचे अस्सलाम अलैकुम, कुम अस्सलाम वालेकुम। अस्सलाम बिल्कुलु अलैकुम, सलामती हुजे तव्हां ते, उन्हनि ते न, तव्हां ते। कुम काथे बि ॾिसो न, तव्हां ते बसि, तव्हां जमा हुआ। उन खां पोइ आयत आहे वमई युरिद युरिद सवाब दुनिया नूती मिना माना हिन जो आहे त वमई युरिद माना छा आहे? ऐं जेको घुरे थो, इरादो करे थो, रिद युरिद इरादो करण वारो माना घुरणु। इरादो करे थो दुनिया जो, अलाह हुनखे दुनिया थो ॾे। इरादो करे थो आख़िरत जो, अलाह हुनखे आख़िरत थो ॾे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त क़ुर पाक में हल थो त जेको आख़िरत जो इरादो करे थो उनखे आख़िरत सां गॾु दुनिया बि ॾिए थो पियो। सुभान अलाह। जेको दुनिया घुरंदो छड़ी दुनिया, जेको आख़िरत घुरंदो त ॿई। सुभान अलाह। इज़ माना जॾहिं, हरगिज़ न लाइ हिकिड़ो लफ़्ज़ आयो आहे लन, वलन, हरगिज़ न। न बि ईंदो आहे कॾहिं कॾहिं, पर मोस्टली ईंदो आहे हरगिज़ न। अल्हम्दुलिल्लाह साईं
ये बि सही थी वियो, स्टॉप शेयरिंग खत्म थी वियो हिते। ओवर टू यू साईं नईम साहब। अभी तव्हां वधीक कोन पढ़िया साईं? कहिड़ा साईं ॿिया हुया? अञा अञा रहनि था साईं? अड़े हा, हिकिड़ो सॉरी रहिजी सॉरी वियो, सॉरी। हिकिड़ो रहिजी वियो। हा साईं, हा हा। न साईं अञा। सेकंड लास्ट, हा साईं, सेकंड ॿियो लास्ट ॿियो रहिजी वियो। जज़ा जी माना खां पोइ आयो आहे, हा जज़ा जज़ा। जज़ा जी माना इम्पोर्टेंट जेको हुयो, जज़ा माना जिन सवाब चयो आहे सही न आहे, जज़ा माना बदिलो। इहो इज़्ज़त साईं माना जज़ा ॿुधाए जॾहिं, कीअं चवंदो तव्हां? हा इहो ऐं साईं सवाब लखानी साहिबु चवंदो तव्हां? लखणी साहिब चवंदो इनाम ईअं। साईं से चवण सां हिकिड़ी सुठी डिस्कशन थी वञे, माशाल्लाह, सही। अल्हम्दुलिल्लाह। साईं अदी कंहिंजो क्वेश्चन आहे, गो अहेड अदी। अदी मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे त अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अदा मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे त इहो जीअं इहा आयत आहे, जीअं हुज़ूर साईं जिन जे पर्दे मटाइण जी ॻाल्हि थी थिए, त उहा आयत उन्हनि खां पोइ त न आई हूंदी न, आयतूं वही त नाज़िल हुज़ूर साईं जिन ते ई थिया न? हा बिल्कुलु, इहे तॾहिं त लिखियलु आहे त जेकॾहिं उहे जंग उहद खां पोइ, छो जो मायूस थी विया न असाब सगोरा काफ़ी, जो घर अच्छा घर में शहीद थियो त माण्हू खे ॾुख हुया, त उते ई अलाह पाक नबी करीम मथां आयत अलाह थी, उन्हनि खे मोमिननि खे चयो त तव्हां घबरायो बि न। पर अच्छा। जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भला जेकॾहिं हे त तव्हां सां गॾु न हाणे, हे त हा। उफ़वाह हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद कयो वियो आहे त तव्हां घबराइजी वियो, अच्छा। पर हाणे त तव्हां सां गॾु आहिनि न। अच्छा ऐं सही सही, उहा हा उहा सही। ॻाल्हि बि करे वरी अलाह पाक पोइ वरी इहो मिसाल बि हम्म, ॾिनो, अॻे बि त नबी आया आहिनि, रसूल आया आहिनि, उन्हनि सां गॾु बिल्कुलु। बि माण्हू हुया, रिबी हुन अलाह वारा हुया, जेके उन्हनि जा असाब हुया, उन्हनि हा गॾिजी करे जंग विड़ियूं, उन्हनि खे बि तकलीफ़ूं आयूं, उन्हनि त पंहिंजी हिमत न हारी न। बिल्कुलु। केॾो हिकिड़ो दिलदारी ॾियणु आहे। ॾिसो, हा बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह। माण्हू हा वेहंदो पंहिंजे हिसाब सां दिलदारी ॾींदो न, थी वियो सही। हूंदो न, तव्हां तसवर त कयो, जंग जो मैदान हम्म, हुजे, माण्हू वापसि आया हुजनि, शहीदनि जा हा लाशक शहीद बि हुजनि गॾु पाण सां, उन्हनि खे दफ़नायो हुजऊं, केॾो तकलीफ़ हा, दर्द हूंदो। ऑफ कोर्स। हाणे उते माण्हू कहिड़ी तसली ॾींदो, जेको हूंदो अखियुनि में ॻोढ़ा वांदा तसली बि ॾींदो, जंहिंजे घर में शहादत न हूंदी, या चवंदो अदा मुंहिंजे घर में इहो ई थियो आहे, भला अल्हम्दुलिल्लाह, अलाह कयो आहे न इहो, शुक्र आहे नबी खईं सां गॾु त हुयासीं न, ईअं दिलदारियूं ॾींदा हूंदा, तसवर कजे न, उते बिल्कुलु अलाह जी दिलदारी केॾी सुहिणी आहे। हक़ीक़त आहे। हा, इहो आहे। महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह, सुठो सुठो। हम्म। जैसे कुछ स्पेलिंग मिस्टेक्स आहिनि साईं। कहिड़ी साईं? तव्हांजी पहिरीं पहिरीं स्लाइड में आहे हिकिड़ी, अच्छा, आयत नंबर 146 में आहे, उन खां पहिरीं बि हिकिड़ी आहे, जीअं पर तव्हां माना पेन पनो खणी था वियो, लॻे थो साईं, मूंखे लॻे थो तव्हां विसरण कोन थियो। साईं उस्ताद, सख़्तु उस्ताद आहे, कड़क। त साईं, ॾाढो ॾुखियो प्रिंसिपल आहे साईं। असां कहिड़े में, हिकिड़ो मिंट। उते पहिरीं पहिरीं स्लाइड हिकिड़ी ॿ, मतलब इहो थोरो सिंधी जी ग़लती आहे। हा हा, न न बिल्कुलु, हिकिड़ो मिंट, हिकिड़ो जेकर आख़िर तव्हां ते बि शेयर न हुयो, कंदा त हुन आख़िर ते हिकिड़ो सही लिखियलु न हुयो। में ईअं बि आहे, ऐं ॿियो तव्हां अचो उते पहिरीं ॿी स्लाइड आहे, ईअं हिन में आहे ग़लती नहीं। नुज़ूल हयाती मां, हे थियो न, हिन दुनिया जी हा साईं, हाणे हयाती हिते मां। तव्हां लिखियो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ वरी उमर रज़ी अलाह ताला अन्हु, ईअं कोन्हे, हीउ जेको जॾहिं चयो, जॾहिं हज़रत अबू हा, बकर सिद्दीक़ रज़ी अलाह जॾहिं ताला अन्हु, हज़रत हिते उमर, सिद्दीक़, हा उमर निकिरी वेंदो साईं तव्हां। हा न साईं, हज़रत उमर निकिरी वेंदो ई न। हा हा, सिर्फ़ु इहो कढी विझो तव्हां। हा, बिल्कुलु भाई, सही था चओ साईं। या पढ़ी, अ, ऐं ॿियो अबदी साईं जेको आहे न, अबदी हा अददी तव्हां लिखियो आहे हिते। हा साईं, बिल्कुलु सही सही सही, बहितरीनु साईं, वाह वाह, जज़ाकल्ला। अबदी, साईं ॾाढो बहितरीनु उस्ताद आहे साईं। या पढ़ी, हलो साईं, हाणे वरी अॻियां हलो साईं। हाँ से भी है साईं, हज़रत से, या पढ़ी, हा ठीकु थियो, सही थी, महिरबानी, इहो करेक्शन थी वई न। ॿी हलूं था अॻिते, इहो हिन में न आहे, हिन में ही, हा ते पुठियां पुठियां पुठियां, न हिनमें न, हिनमें न, हिनमें न, अञा अॻियां, अञा अॻियां हलो साईं। ओ हिते साईं, हिते पुठियां पुठियां पुठियां, ही, हा न, हा हिनमें हिनमें साईं, हिनमें हिन में, साईं, हा हिनमें घणा अलाह वारा घणा साईं, ई हा कोन थींदो साईं। हा,
अलाह ही वारा घणा जेको आहिनि पहिरियों इहो निकिरंदो था। पहिरियों निकिरणु खपे। जी बिल्कुलु ठीकु आहे, 146 माशा आहे न। ज़बरदस्त, ॾाढो हा, सुठो, तमामु सुठो। अच्छा, हिकिड़ी ॿियो हुयो आख़िरी किथे लिखियलु, आख़िरत जो किथे, हिते ठीकु आहे, आख़िरत हिन चइजे मिलनि में न, जमाए रखो असांजे पेरनि खे। हम्म, हा, सवाब आख़िरत है तो सही। हा हिते ठीकु थियो, माशा, महिरबानी थी, फर्स्ट क्लास। ऐं ॿियो हिन मां ही कढूं था हिते, ही हिन में आयो आहे, टियों आयो आहे, बसि थी वियो। जज़ाकल्लाह। अलहमदुलिल्लाह। ठीकु साईं, बसि पोइ मोकिलायूं हाणे, चलो साईं, पंहिंजो ख्यालु रखिजो, इंशाल्लाह वरी इंशाअल्लाह, नेक्स्ट थर्सडे ते मिलंदासीं। इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। इंशाल्लाह फी साईं, अमान इलाही अल्लाह। महिरबानी। ख़ुदा अल्लाह हाफ़िज़। अल्लाह फी अमान जज़ाकल्लाह। अल्लाह। अल्लाह फी जी अमान अमान। अल्लाह। अल्लाह हाफ़िज़।